अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। गड़ियासीन टाउन कमेटीअ में एडमिनिस्ट्रेटर आसिफ अली दायो ऐं टाउन ऑफिसर गुलाम मुर्तज़ा जागीराणीअ पारां शहर जे नवनि चूंडियल काउंसलरनि, सियासी समाजी अॻुवाननि ऐं सहाफ़ियुनि सां शहर जे हवाले सां गॾिजाणी कई वई। गॾिजाणीअ में शहर जी सफ़ाई सुथराईअ जे निज़ाम खे बहितर बणाइण ऐं हद दख़लियुनि मुतालिक़ सलाह मशावरत कई वई ऐं राया पिणु वरिता विया। गड़ियासीन जे 5 वार्डनि लाइ कमेटियूं तश्कील ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते एडमिनिस्ट्रेटर ऐं टाउन ऑफिसर चयो त शहरियुनि जे साथ सां शहर जी सफ़ाई सुथराईअ सां गॾु शहर जी फलाह बहबूद लाइ बि पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदासीं। ख़बरुनि जी दुनिया।